गंदम की कीमतें बढ़ न सकी, आबादगार परेशानी से दो चार। जबकि गंदम का सीज़न ख़त्म होने को है, ताहाल सरकारी सेंटर्स की जानिब से आबादगार और काश्तकारों को बारदाना भी नहीं दिया गया। जबकि दूसरी जानिब मोतबर ज़राए के मुताबिक शदात कोट का गंदम रात की तारीकी में कोयटा समेत अफगानिस्तान मुंतकिल होने लगा। मुंतखब नुमाइंदों समेत ज़िम्मेदारान की खामोशी समझ से बाहर है। जॾहिं पीपल्स पार्टी हुकूमत आई आहे तॾहिं तॾहिं जेको आहे त वॾेरा शाही जेको आहे त उनखे हिननि नवाज़ियो आहे। बाक़ी जेको हारी तबिको आहे, ग़रीब आहे, उहो सदाईं विल में आहे। बारदानो बि माण्हू पंहिंजे मनपसंदि माण्हुनि खे जेके हाई लेवल जा वॾेरा चवनि 1000 एकड़ ज़मीन आहे, चवनि 500 आहे या 2000 एकड़ चवनि ज़मीन आहे, उनखे त बारदानो मिलियो वञे। बाक़ी जेको ग़रीब आहे चवनि 20 एकड़ आहे, चवनि 25 एकड़ आहे, उहो ग़रीब पेशन ते बि उनखे जेको आहे बारदानो कोन थो मिले। पहिरीं ॻाल्हि इहा आहे। ॿी ॻाल्हि इहा आहे त जेको पुराणो कणिक असां वटि हिते मौजूदु आहे उनखे ॿार हिते लोग सप्लाई कोन था कनि, उहा कणिक ख़राब थी वञे। ऐं उनखां अलावा जेको हिते अटो असांखे मिले थो उहो अटो महांगो थो मिले। ऐं वरी जेको कणिक हिते ख़रीद कनि था इहो 3000 2800 2900 ते मण ख़रीद कनि था, जॾहिं त सरकारी रेट असांखे 3900 3800 3900 रुपया आहे, त उहो सरकारी रेट ते ख़रीद कनि कोन था। वरी जेको हितां जेको ॿिया वापारी जेके लोकल असांजा जेको वापारी आहिनि उहे छा था कनि, हितां सस्ते अघ में कणिक ख़रीद करे उहो रोज़ 15 20 30 50 ट्रकियूं जेको हितां स्मगलिंग करे बलूचिस्तान मोकिलींदा, कोटिया खां पोइ कॾहिं अफगानिस्तान थी वञे हली करे जेको आहे त वञे थी ईरान। ऐं असां इहा लोकल जेको गवर्नमेंट आहे जा जेके असांजा इन इदारे जा जेके ज़िम्मेदार माण्हू आहिनि, असीं उन्हनि खां इहो मुतालबो था कयूं त महिरबानी करे उन्हनि ते एक्शन खई वञे त जेकी हितां जी कणिक आहे हिते रखे करे हिते आवाम खे फ़ाइदो ॾियनि न। हाणे जॾहिं कणिक निकिरी ईंदी त असांजे पंहिंजे सिंध मां या असांजे हिन शहर मां, त पोइ असांखे साॻी इहा जेको अटो आहे या जेकी साॻी वापसि कणिक थी वेंदी उहा 6000 रुपए मण ते असांखे मिले। जेको हितां असां खां वठनि था जेको 2800 3000 रुपया, ऐं उहो बदिले में असांखे ॿीण ते 5.5 6 6000 रुपया मिलंदी। पोइ मुंहुं मथो पिटींदा त हाणे कणिक असांखे मिले कोन थी। हाणे कणिक जी खोट आहे। हाणे कॾहिं असां रूस खां घुरायूं था कणिक, कॾहिं किथां थी कणिक अचे। बाबा ख़ुदा खे मञियो अहिड़ो कमु न कयो। जेकी असां वटि मौजूदु आहे तव्हां हिनखे स्टॉक कयो न, इहा अहिड़ी कणिक मोकिलियो ॿाहिरि सस्ते में, पोइ मुंहुं मथो पिटे वारो करे असांजा ज़ुल्म असांखे कणिक नथी मिले। व्यापारी हजरात की जानिब से गंदम का निर्ख कम करके खरीदारी करना आबादगारों और काश्तकारों के साथ जुल्म के मुतरादिफ है। याद रहे कि गुज़श्ता 2 सालों से शदात कोट के मुख्तलिफ गोदामों में गंदम का स्टॉक जूं का तू पड़ा है, जो आज तक शदात कोट के आवाम के काम न आ सका। कैमरा टीम के साथ गुलाम अली ब्रावई, वश टीवी, शदात कोट।